अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़अक़ीमुस्सलात व आतुज़्ज़कात वअतसिमू बिल्लाहि हुवा मौलाकुम फ़निअमल मौला व निअमन नसीर। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। वडी आवाज़ सां ऐं ईमानी जज़्बे सां मोहम्मद मुस्तफ़ा जे मथां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व ज़ुर्रिय्यतिही व आलि बैतिही अजमईन व सल्लि कज़ालिका अला जमील अंबिया वल मुरसलीन। अज़ीज़ाने गिरामी, मुंहिंजा बुजुर्गो ऐं भाइरो, सुबुह खां वठी हिन महिल ताईं रब्बुल आलमीन जे क़ुरान मजीद जे करे रहमत जो वॾो मींहुं इन मेतलन साहबनि जे ॻोठ में वसी रहियो आहे। असांजो प्यारो भाउ मर्द मुजाहिद भाऊ मोहम्मद हसन मेतलो साहब, भाऊ अज़हर अली मेतलो साहब, भाऊ मोहम्मद इरफान ऐं जुमरा जमात जिन हिन प्रोग्राम दीनी में हिस्सो वरितो आहे, अल्लाह ताला इन्हनि जी ख़ैर खे कणे दाणे खे पंहिंजे बारगाह इज़्ज़ती में क़बूल ऐं मक़बूल फरमाए। अज़ीज़ दोस्तों ऐं प्यारा भाइरो, असां तव्हांजो मिंट मिंट भी कीमती आहे। अॼु आयूं सुभाणे न हूंदासीं। दुनिया जो जहान फ़ानी आहे, फ़नात जे लिपेट में ज़रूर ईंदो। समझो भी अथा तॾहिं भी ख़ुदा कम, समझो भी अथा तॾहिं भी क़ुरान मजीद जे ॿुधण जे लाइ तैयार न। एड़ो कुरान मजीद पढ़ी रहो आ जिनकी पेरों पेरों अल्लाह ताला पान
अर्श वारे कुरान मजीद जी तिलावत कम फरमाया। ये मामूली किताब ना है, इन कुरान मजीद के जिये में जायूं लियो। छो त अल्लाह ताला तांजे लाए हिदायत जो जरियो बनायो आहे, तो कुरान मजीद बनायो आहे। कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमायो हुदल लिन्नास व बय्यिनात मिनल हुदा वल फुरकान। नथा चो सुभान अल्लाह। जेके परवानान कुरान मजीद जा बई हथ मथे खणी चो सुभान अल्लाह। फरमायो हुदल लिन्नास व बय्यिनात मिनल हुदा वल फुरकान। और वे जमीन जा इंसानों ओ मुझा बानू ओ मुझू बानड़ियों तांजे लाए मां हिदायत जो जरियो बनायो आद। ये रहमत वारो, ये हिदायत वारो, ये नूरानियत वारो कुरान मजीद ओ जो अल्लाह सही जबलन जे मथा नाज़िल कया त जबल भी टुकड़ा टुकड़ा थी वञना। लव अनज़लना अल कुरान अला जबल जबल लराईतु खाशियम मुतसद्दियम मिन खशियतिल्लाह। ओ जबलो ओ पहाड़ो भला ता मुझे कुरान मजीद जो वजन खणंदो कैसे पुरजा पुरजा थी वेंदासे, ज़ेरा ज़ेरा थी वेंदासे। मेतलन सावन वारो ही हस्तिया कुरान मजीद हिन जो कदर कयो, हिन के जिये में जायूं लियो। ओ जी तिलावत तेरो ही पेरो अर्श वारे पाण कई। हाँ जो कुरान मजीद के ॿुधण वारा मलाइक हुया, पढ़ण वारी रब रहमान जी ज़ात हुई। यासीन वल कुरानिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम तंजीलल अज़ीज़िर रहीम लितुनज़िर कौमम मा उनज़िर आबाहुम फहुम गाफ़िलून। अर्श वारे कुरान मजीद जी तिलावत ॿुधण वारा मलाइक ओ सही भलाए कुरान मजीद के खेड़ी ने अल्लाह ताला फरमायो माइलाउल आमीन पांजे प्यारे मोहम्मद करीम के उन्हीअ जे सदको उन जी प्यारी उम्मत जे मथा ये करम नवाजी मेहरबानी कया जो इन कुरान मजीद के नाज़िल किया। इन कुरान मजीद के जेको जिये में जायूं नींदो। हाँ मेतलन सावन वारो सुबह का वठी
पट्टे वेही कुरान मजीद बुधो तो हाँ ये कुरान मजीद पांजे नूरानी अखिन सां ॾिसी रहियो आहे वातसिमू बिहबलिल्लाह बिहबलिल्लाह जमिया जायूं ॾियो जीअ में कुरान मजीद ए नूरानी अखिन सां ॾिसी रहियो आहे कुरान मजीद त केड़ा मुंहिंजा आशिक केड़ा भत जा आशिक हुया केड़ा बिरयानी जा आशिक हुया केड़ा मां कुरान मजीद जे लाइ आया ॿुधो हे कुरान मजीद चए थो जिन मांखे दुनिया में जीअ में जायूं ॾिनियूं पट ते खावन तजंदे मांखे ॿुधऊं पोइ इन्हनि जवाननि जो क़यामत जे ॾियारे उॾामण ॾिस जाए पुछा कई वेंदी हे केरन जवाब मिलंदो वर्दी मथो मिलदी अहल कुरान हे समूरा कुरान मजीद जा आशिक हे समूरा कुरान मजीद जा पतंग हे ये कुरान मजीद जा पतंगन ओ जिए करबला जे मैदान में मुझो इमाम हुसैन सही कुरान मजीद जो मतवानो कुरान मजीद जो आशिक कुरान मजीद जो परवानो कुरान मजीद जो दीवानो कुरान मजीद जो मस्तानो जे पंजा बच्चा पांजी जान पांजी औलाद हर शय समूरा जो नाने जे दीन रब जो कुरान जे मथा कुर्बान कई कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो एरन जी नेकी कंदे फरमाई ततजावा जुनूब मानिल मजाज यदून रब्बहुम खौफन व तमाअ व मिम्मा रज़क़नाहुम युनफिकून तकबीर नारे तकबीर हथ मथे शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत जमीयत उलमाए इस्लाम नारे तकबीर हे ओए जाना ओ जिन मिठियूं ना फिजाए आराम फिजाए दिल में जायरनी कुरान मजीद के वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा रात जे टाइम में कुरान मजीद पढ़ंदा तहज्जुद में ए उहे जवान जेके सर तिरन ते खणी आया जान वने माल वने बच्चा कुर्बान कराइंदासे वतन छड़ींदासे हिजरतूं कंदासे चलावतूं थींदासे जिस्म ते मेखियूं बर्दाश्त कंदासे सीने ते बोझ बर्दाश्त कंदासे पर उलाइकल्लज़ीना इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा अल्लाह ताला फरमायो ओ मुझा मोहम्मद करीम ओ नबियन जा सरदार ओ मिठे नाले वाला आमना जा लाल हे तुझा गुलाम हे तुझा परस्तार हे तुझा दीवाना हे तुझा आशिक पतंग साईं हे तुझे मथा माल जान बच्चा बार कुर्बान कराइंदा
पर सोना तुझे न कुरान मजीद नमाज के तू मोहम्मद करीम जे दीन के न छॾींदा तुझे वार के भी ॾियण न ॾींदा सोना मां रब इन्हनि जे दिलनि जो इम्तिहान वठी सघियो आहे इहे इम्तिहान में पास नारे तकबीर शाने मुस्तफा ये नमाजी हा ये आशिक हा अजमानन मन नमाज़ी जैसे नमाज तो मुल्ला पढ़दा यो कम उन्हनि जो नमाज में सुकून ओ मेराज जो महीनो हाणे गुज़रियो नबी सैयद मेराज वाली रात मेराज तां असांजे लाइ नसीहत बणजी आयो आहे नबी सैयद मेराज वाली रात अजीबो गरीब मंज़र ॾिठा सैयद हिकिड़ा शख्स ॾिठा जिन जे मथनि जे हेठां पत्थर रखियल हो वरी उन पत्थर जे मथां माण्हुनि जो मथो पियो रखियो वञे दिमाग़ पियो रखियो वञे वरी मलाइक ॿियो पत्थर मथो दिमाग़ में हणनि पिया माण्हुनि जो मेजालियो पियो निकिरी अचे दिमाग़ चिठिजी पियो वञे नबी सैयद फरमायो हे इन्हनि खे हैबतनाक सज़ा थी मिले जिब्रील हे कहिड़े ॾोह जा लोहारी सही उहे माण्हू थी जेके दुनिया में बेनमाज़ी थी गुज़ारे आया हाँ जेके अज़ान मिलंदो हो तक न लाटारूं कंदा हाँ उताकनि में वेही भोग ठकाऊं कंदा अज़ान जो भी अदब न कंदा सही ते पैदा वेंदई आहे सज़ा मिलंदनि नमाज़ीअ जो सुकून ख़त्म आहे नमाज़ीअ बेनमाज़ीअ जो सुकून ख़त्म आहे बेनमाज़ीअ जी रोज़ी तंग आहे मां नथो चवां अल्लाह ताला फरमायो वमन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नक़ा वनहशुरु यौमल क़ियामत अमा अल्लाह ताला फरमायो जेके मुझे ज़िक्र नथा करन